पैसा मोकिलिया? मूं वटि पैसनि जूं बोरियूं भरियूं रखियूं आहिनि, तव्हांखे रुॻो अन खप आहिनि। जॾहिं थींदा तॾहिं ॾींदुसि। बाबा मूंखे इम्तिहान जो फॉर्म भरणो आहे। अड़े तोखे मूं चयो त शहर वञ पढ़ण लाइ, जंहिं चयो हुन खां घुर। छो जी हिते बीठो आहे? अकेलो पुट अथई, हुनखे एॾा सूर न ॾे जो अॻिते हली तोखे पुछे बि न पुछे। मां को तुंहिंजो ऐं पुट जो मोहताज कोन आहियां। हा, मोहताज त असीं आहियूं तुंहिंजा। तूं छो थींदो मोहताज असांजो? मोहताज बि मुंहिंजा आहियो, अखियूं बि मूंखे था ॾेखारियो। तुंहिंजो ॾोह कोन्हे मियां, तूं हींअर होश में कोन आहीं। छो? छा थियो मूंखे? सरकार जिन जी बीमारी तुंहिंजा हवासी गुम करे छॾिया आहिनि। चङो चङो, हल कपिड़ा कढी बैग में विझ, कराची वञसि मां। वॾो कपिड़ा कढी। हेलो, यस जी। अम्मा, ओ अम्मा, बाबा जो फोन आए। हेलो बाबा, अभी खुश आयो जी? हाँ अम्मा, ओ अम्मा जी। आयस इतने घर में तो सब खुश आहिनि जी। हाँ, हे अम्मा सां ॻाल्हायो। हेलो, मां ॻाल्हायां पई। तव्हां ख़ुशि आहियो? तबियत ठीकु आहे न हाणे? अधे जमाल जी तबियत ॾाढी ख़राबु आहे, हॉस्पिटल में दाख़िल आहे। अकबर हॉस्पिटल वियो आहे। भला तव्हां कॾहिं था अचो? ईंदड़ हफ़्ते? ठीकु आहे, चङो, ख़ुदा हाफ़िज़। बाबा, अकबर पुट, बाबा मुंहिंजे हूंदे ॻोठ अची आ त तमामु सुठो थी पियो आहे। ख़ैर, मां हुजां न हुजां, कमदार उते अथई बाबा, तोखे का तकलीफ़ न थींदी बाबा। बाबा साईं, अलाह अव्हांखे वॾड़ी हयाती ॾींदो बाबा। मां त हूअं ई गुलाम आहियांसि बाबा, पर जे अकबर साईं मूंखे कंहिं ख़िदमत जे लाइक़ु सम्झो त पोइ त बाबा मुंहिंजी जान बि हाज़िर आहे। अकबर, बाबा दुनिया में अहिड़ा तमामु थोरा माण्हू हूंदा आहिनि पुट जिन ते अखियूं पूरे एतबार कजे। कमदार यूसुफ बि बाबा उन्हनि मां हिकिड़ो अथई। चाचा साईं, जंहिं माण्हू ते अव्हांजो एॾो एतमाद आहे उहो ज़रूरु इन लाइक़ु त हूंदो न। पुट, ज़मीनुनि जो कमकार ऐं ॻोठ जे माण्हुनि सां उथण वेहण तोखे अजीब सां लॻंदो बाबा। शुरू में हर नई ॻाल्हि अजीब लॻंदी आहे चाचा साईं। न बाबा, तूं आस्ते आस्ते हिरी मिरी वेंदे पुट त तोखे ज़मींदारी जहिड़ो मज़ो कंहिं ॿी शइ में न ईंदो बाबा। हो बेशक बाबा साईं, बेशक। बाबा ज़मींदारी बादशाही आहे बाबा। बाबा अकबर, पुट झंग में घणा ई जानवर ऐं भलाऊं हूंदियूं आहिनि। उते बाबा तोखे शींहं थी रहणो पवंदो पुट। बाबा साईं, अव्हां को उल्को न करियो। अकबर साईं बि त शींहं मुड़ुस जो भाइटियो आहे। कमदार सरकार, सरकार, चाचा छा थियो? बाबा मथे खे ज़ोर ॾियां? चाचा साईं, चाचा साईं, छा थियो? बाबा, मां कमदार डॉक्टर खे वठी अचां। बाबा वारो कयो, सिगा थियो, जल्दी अचिजो। बाबा बाबा मथे खे ज़ोर ॾियांव। बिस्मिल्लाह, बिस्मिल्लाह, बिस्मिल्लाह। छो डिॼींदो छा? डिॼण जी ॻाल्हि कान्हे, पकड़िजी पियासीं त पोइ जिंद कान छुटंदी। पाण अंदरि त हींअर बि पिया आहियूं। हींअर त बेगुनाह आहियूं, भॻासीं त पोइ पका ॾुआरी थी वेंदासीं।
ॾोहारी पाण हुजूं न हुजूं, हिननि असांखे पको ॾोहारी करे छॾियो आहे। मुंहिंजी दिलि चए थी त हिन मां वधीक नुक़सानु थींदो। पोइ छा करियूं? न दाद न फिरियाद, हेॾा ॾींहं थी विया आहिनि, क़ैद में पिया आहियूं थिया। ठीकु आहे, पर को वच त मिले, ईअं निकिरी पहुचा। ॾिसूं था। हितां निकिरी बि हलूं पोइ ॻोठ त कोन हली सघंदासीं। पोइ ॻोठ वरी छाजो? हली नूरल जो पासो झलींदासीं। नूरल को पाण खे ॼाणे सुञाणे। बराबरि नथो सुञाणे, पर पोइ ॼाण सुञाण थी पवंदी। पोइ त पुलिस जी ॻाल्हि सची थींदी त असीं नूरल जा साथी आहियूं। साथी हुआसीं त कोन, पर हाणे थींदासीं। सरकार, 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 सरकार। मुझे लाए तो पी बराबर हो, मूंखे त छोरो छिनो करे वियो। अल्लाह जन्नत में जाए ॾेसि, असां सभिनी लाइ त छपर छा हो। खानदान जो केॾो न ख्याल होसि, असांखां केॾियूं न कोताहियूं थियूं, पर हुन मरहूम जी इहा ई कोशिश रही त खानदान तबाह न थिए। हौसलो कर बाबा, हौसलो कर। दिल नंढी न कर, दिल नंढी न कर। बाबा पछाड़ी तया मांजो पुछंदो रहियो। वॾो भाउ हो बाबा, रत जिगर हो। अजीब इतफाक़ आहे त जंहिं ॾींहुं मुल्क में पहुतुसि, अॼु उन ॾींहुं मोकिलाणी कई। तो त वरी बि पछाड़ीअ में संदसि मुंहुं त अची ॾिठो। हाँ, पर इहा हसरत दिल में रहिजी वई त ॿई भाउर गॾिजूं हा, के ॻाल्हियूं करियूं हा। तव्हांजो छा प्रोग्राम आहे? हिते ई रहंदो या शहर वेंदो? बाबा, फिलहाल त सुभाणे वञण जो प्रोग्राम आहे ऐं हूअ मुंहिंजी मोकल पूरी थियण वारी आहे। असीं बि पिया ईंदा रहंदासीं पुट, तोखे ज़नीअ खे अकेलो थोरी छॾींदासीं। चाचा, शाज़िया खे कुछ ॾींहं मूं वटि छॾे वञो। ठीकु आहे बाबा, शाज़िया भले तो वटि रहे। ॿुधो अथव अकबर जो चाचा गुज़ारे वियो? हाँ। तूं वई आहीं? मां? कंहिं वटि? अकबर वटि। तुंहिंजो रिश्तो अकबर सां आहे। हू घर हाणे मुंहिंजो कोन्हे, परायो आहे। पर फौजिया, अहिड़नि मौक़नि ते ना चाहींदे बि माण्हू खे वञिणो पए थो। उहे माण्हू
जिनखे मुंहिंजो मोह नथो वणे, जेके हिकु पल मूंखे बर्दाश्त था करे सघनि, मां तिन वटि वञा? फौजी तू अकबर वटि वेंदे, तुंहिंजो रिश्तो अकबर सां आहे। अकबर कहिड़ो रिश्तनि जो मान रखियो? हुन मूंखे पंहिंजे रुखनि सुखनि में शरीक करण जे लाइक़ ई न सम्झियो। हुन तोखे इतला करायो हो? हुन ज़रूरत ई कान महसूस कई हूंदी। ऐं पोइ बि तूं चवीं थी त मां वञा उज़र ख़्वाही करण। अकबर कॾहिं फोन ते ॻाल्हायो आहे? हाँ, 2-3 दफ़ा, पर हाणे शायदि हुनखे फुर्सत ई कान हूंदी। पर कंहिंखे यादि करण लाइ फुर्सत जी ज़रूरत हूंदी आहे छा? पर जेकॾहिं माण्हू कंहिंखे यादि करण ई न चाहे त जमीला, तोखे ख़बर आहे मूं नौकरी छो कई? पाण खे बिज़ी रखण लाइ, जीअं अकबर खे विसारण में मूंखे मदद मिले। पोइ तूं विसारे सघी आहीं? हाँ दा, जमाल साईं माण्हुनि खां त ॾाढो बराबरि, पर को भाऊ मौत सां कंहिंजो कहिड़ो मुक़ाबिलो आहे? सच तो चई अदा, सच तो चई। जमाल साईं त असांजे सिर जो साईं हो, पर अदा हमेशह असांखे पंहिंजे भाइरनि वांगुरु भाईंदो हो। सदोरा जमाल साईं वटि मुड़ुस माण्हूअ जो क़दुरु हूंदो हो। बराबरि। सरकार जिन खे इहा ख़बर हूंदी हुई त कंहिंमें केतिरो वित आहे। हाणे त संदसि वारिस अकबर साईं आहे। अदा ॾे ख़बर अथसि की जमाल साईं वारा जोहर? अञा त नओं माण्हू आहे, हिते जी हवा लॻेसि त ॾिसिजे। पोइ त तूं जेॾां वराईंदेसि ओॾां ई वरंदो। कीअं? हा भाऊ, वसां पाण कोन घटाईंदासीं। भला असां अची मिलूंसि, हे जमाल साईं जो उज़र ख़्वाही करणु अचूं? न, अञा 2-3 ॾियारा तरस, ही माण्हुनि जो गोड़ लहे पोइ। भाऊ अञा त ख़ल्क लथी पई हूंदी। हा भाऊ, जमाल साईं को जहिड़ो तहिड़ो माण्हू त कोन हो न। सॼो ॾींहुं तॾे ते वॾा वॾा माण्हू था अचनि उज़र ख़्वाही लाइ। भाऊ यूसुफ, तूं त अदा पंहिंजी हणा में लॻो पियो आहीं। हे त ॿी का ख़बर अथई? नूरल जी न, उन लाइ त आयो आहियां। यार नूरल त दुश्मनी ते सौ सिधो संदरो ॿधियो बीठो अथई। हाणे ॿुधाए त हुनजो कहिड़ो बिलो कयूं? भाऊ यूसुफ, अॼु न सुभाणे असांजो दूबदू मुक़ाबिलो थींदो। न भाऊ, अञा इन ॻाल्हि खे 2-3 ॾियारा टारियो। अकबर साईं बि नओं माण्हू आहे, मां बि जेसीं वञी पेर खोड़ियां, पोइ इन नूरलड़े खे बि ॾिसंदासीं। आई मिलन की बेला लाई।
हेलो मां मां फौजी आया तुम हिन वक्त मूंखे ॾाढो डपु पियो लॻे जी जी ॾिनी थी त पोइ चाची खे सॾे करे वठ कंहिंजो फोन आहे? तूं चुप करे सुम्ही पओ हेलो हेलो फौजिया फौजिया तूं ख़ालिद मूंखे ॾाढो डपु पियो लॻे छाजो डपु फौजिया तो को भवाए तो ख़्वाब त न ॾिठो हाँ फौजिया तोखे यादि आहे जॾहिं मां नंढो हूंदो हुउसि तव्हांजे घर रहंदो हुउसि मूंखे ऊंधाए खां डपु लॻंदो हो तूं मूं ते खिलंदी हुईं हा तोखे यादि आहे हाँ फौजिया तूं त तमामु हौसले ऐं हिमत वारी छोकिरी आहीं शायदि कॾहिं हुयसि पाण में इहो हौसलो वरी पैदा कर कोशिश त करियां पई का ॻाल्हि आहे तूं सुम्ही पव हाणे हा ओके पुलिंग थियण खां पोइ या त असांजी मत खसिजी वई आहे या वरी तो में ज़िद वधी वियो आहे। पापा हिन में ज़िद जी कहिड़ी ॻाल्हि आहे? अब्बा इहा दुश्मनी चङी शइ न आहे। पोइ मां घर वेठो हुजां असां तोखे ईअं त कोन था चऊं त तूं सॼो ॾींहुं घर में वेठो हुजे। ॿियो बाक़ी पापा ॻाल्हि ॿुध कुझु ॾींहुं तरस भली ॻाल्हि ठरे। घणा ॾींहं तरसां बाबा अस्पताल बंदि थिए बि पूरो महीनो थी वियो आहे। तोखे कहिड़ी तकड़ पई आहे अस्पताल का भॻी त कान थी वञे। ठीकु आहे बाबा अस्पताल नथो खोलियां पोइ खाईंदासीं किथां? अञा बुख कोन था मरो। पर बाबा रोज़गार इहो ई त आहे ॿी असां वटि कहिड़ी कमाई आहे? अब्बा अल्लाह हयातिन जो ख़ैर करे रोज़गार ते सिर त न ॾिबो। बाबा जी चलो सब पैसा घणा है? पैसा अॻियूं पोयूं हिसाब मिलाए 50 रुपया। हा बाबा तूं अच। बाबा हिन खे कहिड़ी तकलीफ़ आहे? सही बुखार बस। बुखार लही वेंदुसि हिन जे लाइ ये दवा ठीक है। तव्हांजा पैसा घणा आहिनि? 10 रुपया। फिलहाल त 5 रुपया आहिनि। 5 रुपया सदाई बाबा उधार और सुभाणे ॾेई वञो महिरबानी करे पैसा। डॉक्टर हे का जो वबा त कान पकड़ी आ? वबा कहिड़ी वबा? हे हेॾा सारा मरीज़ किथां आया? वॾो को शैतान आहे। अरे भाई वबा त कान पकड़ी आहे पर मरीज़नि में मिड़ी बरकत पइजी वई आहे। हो दुआ करियो सही दुआ करियो डॉक्टर नियाज़ खे दुआ कर जंहिंजी क्लिनिक बंदि आहे। मां चवां त तॾहिं बरकत पई आहे। डॉक्टर न्याज़ जी क्लिनिक हाणे हमेशा लाइ बंदि सम्झ। कीअं भला? हुन सिर जी लगी पई आहे सो तो क्लिनिक खोले नको। छा मतलब? मतलब इहो त डॉक्टर न्याज़ भॼण वारो माण्हू ई कोन्हे। भॼण वारो माण्हू ई कोन्हे तो हेतिरा ॾींहं घर में चोलियो को वेठो
आज इतला लाइ अर्ज़ आहे त डॉक्टर नियाज़ जी क्लिनिक कल्ह खां खुली वई आहे। हाँ मसे मसे त मरीज़ अचण शुरू थिया हुआ, हाणे छा थींदो? डॉक्टर उहो ई थींदो अदा जेको अॻे थियो हुयो। पोइ छा कजे? डॉक्टर साहब हिकिड़ी सलाह ॾे। सलाह? हा हा चओ। डॉक्टर इंसाननि वटि त असांजो क़दुरु कोन्हे, मुंहिंजो ख़्यालु आहे त जानवरनि जो डॉक्टर थिजे। छा मतिलबु आहे तुंहिंजो? डॉक्टर मुंहिंजो मतिलबु साफ़ आहे, याने जानवरनि जी क्लिनिक खोलियो। मां तोखे जानवरनि जो डॉक्टर थो लॻां? डॉक्टर जानवरनि जा डॉक्टर वरी बि डॉक्टर त हूंदा आहिनि, असां त उहे बि न आहियूं। ही वक़्तु आहे मश्करीअ जो। डॉक्टर ॾिसो न, ॿियो को धंधो त असां खां पुॼे कोन। डॉक्टर साहब पोइ हली भला कासाई थी हली वियूं। दिमाग़ ख़राब थियो अथई छा? अरे कासाई वञी थी तूं, मां त वरी बि डॉक्टर आहियां। डॉक्टर कासाई त वरी बि तेज़ छुरी सां पंहिंजनि जानवरनि खे कोहंदा आहिनि, तूं त मुॾी काती सां तूं मरीज़नि खे कोहे। ॾाढो बदतमीज़ थी वियो आहीं तूं। हाणे तोसां ॻाल्हाइण अजायो आहे। डॉक्टर साहब ओ डॉक्टर साहब मूंखां ग़लती थी वई, मूंखे माफ़ कर। मां वॾो जलाली माण्हू आहियां, तो मुंहिंजो अञा जलाल कोन ॾिठो आहे। हा साईं, हा तूं वाकई जलाली माण्हू आहे साईं, तुंहिंजो जलाल कोन ॾिठो आहे। तोखां साईं, तुंहिंजे जलाल खां त जिन बि ॾकंदा आहिनि साईं। चङो हाणे ॻाल्हियुनि ॻाल्हियुनि खे छॾ, बदमाशी छॾ, इहो सोच त डॉक्टर नियाज़ लाइ छा करियूं। तूं हाणे वेही तमाशो ॾिस। डॉक्टर नियाज़ जी ऐं गुंडनि जी पाण में डायरेक्ट दुश्मनी थी पई अथई। मासी फौजिया हाणे कीअं आहे? बुखार लही वियो अथसि, अलाए ओचितो कीअं बीमार थी पई। बीमारियूं त पियूं थींदियूं आहिनि, इन में हरू भरू परेशान थियण जी बि ॻाल्हि कोन्हे। मां पाण ठीकु कान थी रहा। फौजिया जी गणती त हे करे मूंखे वधीक कमज़ोर बणाए छॾियो आहे। अल्लाह ते रखो मासी, सभु ठीकु थी वेंदो। मूंखे सम्झ में नथो अचे त फौजिया चाहे छा थी। जेका ॻाल्हि ख़तम थी वई उन ते सोचे पाण खे ॻाल्हाइण मां कहिड़ो फ़ाइदो। इंसान आख़िर इंसान आहे मासी, को पत्थर त कोन्हे जंहिं ते असर ई न थिए। फौजिया न ग़लति चूंड करे हा, न ॾुख ई ॾिसे हा।